पानी इंसान जे जिस्म जी सब खां अहम ज़रूरत आहे, पर कुछ ख़ास वक़्त आहिनि जिन में पानी पीअण खां पासो कजे त भलो आहे। ॿी सूरत में अव्हांखे सिहत जा मसइला थी सघनि था। अहम तहक़ीक़ में चयो वियो आहे त सुम्हण खां अॻु पेट भरे पानी पीअण खां पासो करणु घुरिजे, छो त पानी पीअण सां पेट भरिजी वेंदो त निंड अचण में देरि थी सघे थी ऐं राति जो निंड दौरान जिस्म आराम में हूंदो त सुबुह उथण सां चेहरे, हथनि ऐं पेरनि में सोज थी सघे थी। माहिर इहो बि चवनि था त वर्ज़िश दौरान पानी पीअण नाकारी असर विझे थो। वर्ज़िश कंदे जिस्मानी गर्मी पद वधी वेंदो आहे, जंहिंसां गर्मी थींदी आहे, पर जॾहिं अव्हां थधो पानी पीअंदा आहियो त जिस्म जा मुख़्तलिफ़ गर्मी पद मसइलनि जो शिकार बणाइनि था। इन जे करे मथे जो सूर, अंगारी, मथो फिरण या पेट फूकजण जहिड़ी शिकायत थी सघे थी। ॿिए पासे मिर्च मसाला घटाइण लाइ बि माण्हू घणो पानी पी वेंदा आहिनि। माहिर चवनि था त मिर्चनि में हिकु मालिक्यूल हूंदो आहे जेको पानी पीअण खां पोइ बि बरक़रार रहंदो आहे ऐं पानी पीअण सां इहो सूरत हाल ख़राब करे सघे थो ऐं अव्हांखे उल्टी बि अची सघे थी। इन खां सवाइ वेझण खां अॻु ऐं पोइ बि पानी न पीअणु घुरिजे। जेकॾहिं अव्हांखे वधीक उञ लॻी आहे त अधु कलाक अॻु में या बाद में पानी पी वठो, छो त वेझण बि जिस्म जे पाणी जी खोट खे पूरो कंदो आहे।